प्यारा ॿारो, अॼु तव्हांखे ॿुधायां थी हिकु आखाणी। युधिष्ठिर जो पहिरियों सबक, माना युधिष्ठिर जो पहिरियों लेसन। कौरव ऐं पांडव जॾहिं पढ़ण लाइक़ थिया तॾहिं राजा धृतराष्ट्र खेनि महाराज द्रोणाचार्य जे हवाले करे छॾियो। द्रोणाचार्य उन ज़माने में निहायत मशहूर विद्वान ब्राह्मण हो। संदसि विद्या ते माण्हू रीसूं कंदा हुआ। न फ़क़त पढ़ण जी विद्या में प्रवीण हो, पर जंग जे फन में बि माहिर हो। द्रोणाचार्य पहिरियों सबक राजकुमारनि खे हीउ ॾिनो: सच ॻाल्हायो, क्रोध न करियो। ॿियनि राजकुमारनि इहो सबक तमामु जल्द यादि कयो ऐं पोइ वञी खेॾण कुॾण लॻा। पर युधिष्ठिर जो सभिनी खां वॾो हो, सारो ॾींहुं इहा ई तुक यादि कंदो रहियो। जॾहिं राति थी तॾहिं त इन ई ख़्याल में परेशान रहियो। दुर्योधन खेसि ॾिसी नफ़रत विचां मुंहुं खणी ॿिए पासे कयो ऐं चवण लॻो त युधिष्ठिर मोॻो आहे। पर युधिष्ठिर का बि परवाह न कई। सारी राति जागी पंहिंजो सबक यादि कंदो रहियो। सच ॻाल्हायो, क्रोध न करियो। सच ॻाल्हायो, क्रोध न करियो। ॿिए ॾींहुं जॾहिं सबक ॿुधाइण जो वक़्तु थियो तॾहिं द्रोणाचार्य पुछो त जिन जो कालो को सबक यादि आहे से पंहिंजो हथ मथे खणनि। इहो ॿुधंदे ई ॿियनि सभिनी विद्यार्थियुनि हथ मथे कया, मगर युधिष्ठिर कंध हेठि करे वेठो रहियो, हथ मथे की न खयईं। द्रोणाचार्य चयो त अॼु वधीक सबक कोन ॾिनो वेंदो, वरी सुभाणे। पोइ युधिष्ठिर खे चयईं, ॾिस, सुभाणे ताईं तोखे सबक यादि करणु खपे। ईअं चई राजकुमारनि खे मोकल ॾिनई। हू वञी ठेंग टिपा ॾियण लॻा, मगर युधिष्ठिर कमरे में फेरा पाइण लॻो ऐं बार बार इहा तुक यादि कंदो रहियो: सच ॻाल्हायो, क्रोध न करियो। सच ॻाल्हायो, क्रोध न करियो। टे ॾींहुं वरी सबक जो वक़्तु आयो। गुरुअ युधिष्ठिर खां पुछियो, कीअं युधिष्ठिर, अॼु सबक यादि कयो या न? युधिष्ठिर निम्रता सां वराणी ॾिनी, महाराज, अञा त यादि कोन थियो आहे। हीउ ॿुधी संदसि भाउर खिलण लॻा। द्रोणाचार्य खे सख़्त कावर आई, छाकाणि त उन ॾींहुं बि वधीक सबक ॾेई न सघियो ऐं सभिनी खे मोकल ॾियणी पियसि। चोथे ॾींहुं, पंजे ॾींहुं, छहें ॾींहुं बि इहो ई हाल रहियो। द्रोणाचार्य हर रोज़ पुछंदो रहियो, कीअं युधिष्ठिर, तोखे सबक यादि थियो या न? मगर युधिष्ठिर सीस निवाए जवाब ॾींदो रहियो, साईं, अञा ताईं यादि कोन थियो आहे। आख़िर सतें ॾींहुं द्रोणाचार्य खे सख़्त क्रोध आयो ऐं चमाटो हणी युधिष्ठिर जा गिल ई लाल करे छॾियईं। युधिष्ठिर मार खाई सब्र में रहियो, मगर दुर्योधन उन ते हैरान थी वियो। जे खेसि अहिड़ी मार मिले हा त गुरुअ जे साम्हूं उथी खड़ो थिए हा ऐं संदसि बेइज़ती कंदे बि की न गुस्से हा। अठे ॾींहुं बि युधिष्ठिर साॻियो जवाब ॾिनो ऐं लाचार द्रोणाचार्य ॿियनि कुमारनि खे अॻिते सबक ॾियणु शुरू कयो। नतीजो इहो निकितो जो महीने खां पोइ युधिष्ठिर जे भाउरनि अधु किताब पूरो करे छॾियो, मगर युधिष्ठिर पहिरें सबक ते ई पियो रहियो: सच ॻाल्हायो, क्रोध न करियो। सच ॻाल्हायो, क्रोध न करियो। हिकु ॾींहुं भीष्म पितामह पाठशाला में आयो। सभिनी राजकुमारनि खां सबक पुछियईं। कुमारनि फर करे सबक ॿुधाया। भीष्म पितामह ॾाढो प्रसन्न थियो। मगर जॾहिं युधिष्ठिर जो वारो आयो तॾहिं द्रोणाचार्य चवण लॻो त ही तमामु निकम्मो छोकिरो आहे। सारो महीनो गुज़री वियो आहे, पर अञा ताईं तुक बि यादि न कई अथसि। मां ताजुब में आहियां त अहिड़ो मोॻो राज जो कमु कीअं संभालींदो। उन ते भीष्म पितामह चयुसि, छो युधिष्ठिर, पंहिंजो सबक यादि नथो करी? बचा, विद्या वॾी नेमत आहे।
उन खां सवाइ इंसान खे अकुल नथो अचे ऐं उन जे हासिल करण जो वक़्तु इहो ई आहे। वॾो थी वेंदे त पढ़ण जो वक़्तु कोन मिलंदो, पोइ पियो है कंदे, मगर पोइ पछताइण मां की न बरंदो। युधिष्ठिर कंध निवाए बीठो रहियो। भीष्म पितामह वरी चयुसि त हेॾां अचु, मुंहिंजे भरिसां बि ॿुधाए, जॾहिं तुंहिंजे भाउरनि अधु किताब पूरो कयो आहे तॾहिं कहिड़ो कारण आहे जो तो अञा पहिरियों सबक बि यादि न कयो आहे। युधिष्ठिर जवाब ॾिनो, बाबा, सबक जो हिकु हिसो, क्रोध न करियो, मूंखे यादि थी वियो आहे। गुरुजी खां पुछी ॾिसो, तहनी मुंहिंजे मुंहं ते चमाटूं लॻायूं हुअईं, तॾहिं मूं ज़रो बि क्रोध न कयो हो, मगर सबक जो पहिरियों हिसो सच ॻाल्हायो मूंखे पूरो यादि कोन थियो आहे। कॾहिं कॾहिं कूड़ ॻाल्हाए थो वेहां, जेसिताईं कूड़ जो वीचार दूर न थियो आहे तेसिताईं आउं कीअं चवां त मूंखे सबक यादि थियो आहे, ख़ासि करे उन हालत में जॾहिं मुंहिंजो सबक ई आहे। सच ॻाल्हायो, क्रोध न करियो। भाउ दुर्योधन ऐं भाउ भीम खे बि हीउ सबक अञा ताईं यादि कोन्हे, उन्हनि कूड़ ॻाल्हायो आहे। मुंहिंजो ॾोह फ़क़ति इहो आहे जो मूं कूड़ न ॻाल्हायो ऐं साफ़ साफ़ बासियो अथमि त मूंखे पंहिंजी ज़ुबान ऐं ख़्याल ते कब्ज़ो हासिल कोन थियो आहे। जवाब ॿुधण सां ई गुरु द्रोणाचार्य ऐं भीष्म पितामह जूं अखियूं खुली वयूं, समझी विया त युधिष्ठिर को रवाजी छोकिरो कोन्हे। उन खां पोइ द्रोणाचार्य कॾहिं युधिष्ठिर खे छिके छिरब बि न ॾिनी। उटलंदो हमेशह चवंदो हो त युधिष्ठिर वॾियुनि उमेदुनि भरियो नींगर आहे, जेकी पढ़े थो तंहिं मूजिबि हलत करे थो, हीउ मुंहिंजो नालो रोशन कंदो। ॿारो, जिन बि हिंदुनि जो मशहूर किताब महाभारत पढ़ियो हूंदो, तिन खे ख़बर हूंदी त युधिष्ठिर सचपच द्रोणाचार्य जूं उमेदूं पूरियूं कयूं। सारी उमिरि में कॾहिं बि कूड़ की न ॻाल्हाई ऐं न की क्रोध कयईं। ॿारो, हिन आखाणीअ मां इहा सिख्या थी मिले त कॾहिं बि कूड़ न ॻाल्हाइजे ऐं क्रोध न कजे। तव्हांखे हीअ आखाणी ॿुधाए रही हुई आशा चांद। तव्हां ॿियूं असांजूं आखाणियूं ॾिसी सघो था, ॿुधी सघो था असांजे डिजिटल चैनल www.sindhisangat.tv ते।